जेको दुश्मन खां पलांद वठण खां नथी मरी सघी। रईस जो ताक़ ते ॾाढी फायरिंग हुई। खबर ना है तो वो कीअं बची हुई? मुझे हिसाब सां तो हुआ मरी चुकी हुई। गोली हलाइणो थी सीने में हलाए। केड़ो हक़ आहे हिन ज़मीन ते तव्हांजो? असांजूं तकलीफ़ूं ॾिस, असांजी मज़लूमत, असांजी मिसकिनी ॾिस ऐं वञी साहब खे ॿुधाए। हा मासा त आसरा भी तो खेन त दिलासा भी तो खेन। तू बस मुंहिंजो थी वञ। पहली तुंहिंजो कीअं थिया? मुंहिंजा त हथ पेर ई थधा थी विया आहिनि। ॾिसे बि तो त मां बकरीअ खे अलगोजो थो ॿुधां। अरे हे छा तो करे? चई जो त पार्टी ॾेखार त पोइ ॾेखारे न पार्टी। पंहिंजे यार नज़रूअ जे करे पहिरियां पंहिंजा भाइर ऐं पीउ मारे ऐं हाणे वञी चाचनि में हथ विधा। हाणे त बाबा कुछ दे न मुंहिंजी जान बखे मारे। हाणे त बस खणी न। पागम तो दे पर तू कौन आई? सोचो से त सी पाण वञी था पंहिंजे महबूब जो दीदार करे। असांजो जहिड़ो ग़रीब ने मिसकीननि सां न, पर उन्हनि ज़ालिम सरमाएदारनि सां आहे। अनवर खान, सुभाणे जो सिज ज़ेबो खे नसीब थियणु न घुरिजे। जे ज़ुल्म जी आवी अञा ॿरी रही आहे। शमीर खान हाणे पंहिंजा पेर चलजो। अल्लाह वास्ते असांजो माफ़ कयो। असांजो पीउ ॾाढो परेशान हूंदो। तव्हांखे आज़ादु कयां।
जेकॾहिं सुभाणे तव्हांजे पीउ मां पैसा न ॾिना त तव्हांखे तो फुट मारे छॾींदी। तव्हांखे जुरियत कीअं थी आहे मुंहिंजे ज़मीननि ते अचण जी? अनवर खान पंहिंजे हिन ज़मीनुनि में बि मोकल वठी चुको आहे छा? छाजी तव्हांजी ज़मीन? कहिड़ो हक़ आहे हिन ज़मीन ते तव्हांजो? तव्हां पंहिंजा हिसा खाई विया आहियो। हीअ मिल्कियत जेकी आहे मुंहिंजे हिन नंढड़नि मासूमनि ॿारनि जी आहे। अरे माटेला भाइर हूं असीं तुंहिंजा, असांखां वधीक कंहिं ॿिए जो हक़ आहे छा? तव्हां ॿिन्हिनि जो मक़सदु छा आहे ऐं तव्हां हिते छो आया आहियो? बाबा मिल्कियत जी का बि विरासत नाहे कई ऐं हिन सॼे राज भाग ते तुंहिंजो असरु थो हले। सॼी मिल्कियत ते तूं कब्ज़ो कई वेठो आहीं। छा छा असां हरी बख़्श खान जो औलाद आहियूं? अच्छा त हीअ मिल्कियत हिननि बलूंगड़नि जी आहे, पर जेकॾहिं ही न रहनि त पोइ त असांजी थी न था साईं।
हाणे त तुंहिंजा पुट बि न रहिया। हाणे त हिन सॼी मिल्कियत जा वारिस असां आहियूं न अदा। सुठो थी त हिननि कागज़नि ते सही कर। न कंदुसि सही मां हिन कागज़नि ते। न त हिननि बलूंगड़नि वांगुरु तूं बि पियो हूंदे। तो जालिम आयो, बेरहम आयो। मुझे बिन मासूम भाइरन की मारे तो खुदा के मनो मुझे बाबा के न मारो। ये तो भई वई। जे करे ये पुलिस हथ चढ़ी वई न असां लाइ वॾो मसइलो पैदा थींदो। अचो। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कहिड़ा निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे हाणे त अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे। वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस। वाह वाह मतलब ये सब खुलियल आयो आहे। हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03-113-682-682
हुजनि मूंखे मारे छॾियो तुंहिंजे हिन कारे वॻे तुंहिंजे हिन कारे वॻे ॿियो वरी सोने सॻे मूंखे हुजनि मूंखे मारे छॾियो तुंहिंजे हिन न गुलज़ार औरत ते हथ खणण असां मर्दनि जो शान न आहे गुलज़ार हेॾे वठी अचु सरदार ये पुलिस जी मुखबर थी सके थी मूंखे छोकिरी मज़लूम लॻे थो त हीअ ज़ुल्मनि जी सतायल आहे छोकिरी बुखार थी लॻे हिन जे लाइ खाधे पीते जो बंदोबस्तु कर हाँ सरदार घबराए न असीं सभु तुंहिंजा साथी आहियूं तुंहिंजा वंदड़ बुढ़ा हिन ॻाल्हि जी शाहिदी था ॾियनि त तोसां वॾा ज़ुल्म थिया आहिनि लेकिन असांखे पंहिंजो सम्झ रो न छा थी पियो जेकॾहिं तूं औरत आहीं औरत हुजण को ॾोह न आहे पर मां ॼाणां थो त हिन मुआशिरे में औरत सां केतिरी वेदन आहे ॾिस असीं सभु तुंहिंजा साथी आहियूं जॾहिं बि इंसाननि सां ज़ुल्म थींदा आहिनि मज़लूमनि ते कहर ऐं अन्याय वधी वेंदो आहे तॾहिं हू वसंदनि ऐं आबादनि जो रुख छॾे ॿेलनि ॾांहुं वेंदो आहे छो जो ॿेला ई मज़लूमनि जी पनाह गाह आहे पलान पलान छाजो पलान ऐं कंहिंखां पलान शहमीर खान ऐं अनवर खान खां पंहिंजे ॿिनि नंढड़नि भाइरनि ऐं पीउ जे क़त्ल जो पलान खान ऐं अनवर खान त तव्हांजे ज़ुल्म जी आवी अञा ॿरी रही आहे शमीर खान हाणे पंहिंजा पेर जलजो असां कहिड़ो ॾोह कयोसीं कंहिंजो जो असांजा मासूम भाइटा ऐं पीउ जहिड़ो भाउ असांखां खसे मां तुंहिंजो जुदाईअ जो दुख कीअं बर्दाश्त करे सघंदुसि मां कीअं बर्दाश्त करे सघंदुसि अपाड़े असां सां कहिड़ो ज़ुल्म थी वियो हाणे मां पंहिंजे भाइटनि जो मुंहुं न ॾिसंदो हुउसि त मुंहिंजो ॾींहुं ई न गुज़रंदो हो मूंखे हेॾो चुमी अरे मुंहिंजा बचड़ा सबर कर बता सबर कर तव्हां अलाह हिम्मत ॾींदो पर भाऊ हाकिम खान त सभिनी जो हमदर्द ऐं हॾ ॾोखी हुयो हुनजी कंहिंसां कहिड़ी दुश्मनी हुई तॾहिं मशकाद सॼो कारो मोज़ेबो पंहिंजे आशिक नज़र सां मिली करे मुंहिंजे नज़र मासूम भाइटनि ऐं भाउ खे माराए करे इहो त सही आहे पर ज़ेबू ॿिनि मासूम ॿारनि खे छो क़त्ल कराईंदो ज़ेबो ऐं अदा हाकिम खान जो काफ़ी वक़्त खां टकर हलंदो हुयो अलाए केतिरा भेरा भाऊ मूंखे ज़ेबो जी दाह ॾिनी हुई इहो भाऊ अनवर खान हा दा पहिरियां बि केतिरा ई दफ़ा अदा वॾे खे ज़ेबूअ धमकी ॾिनी हुई मुंहिंजी शादी जेकॾहिं नज़रूअ सां न करायव त
त मां पंहिंजे चंगड़ सां भॼी वेंदसि। अदा मां पाण ॿुधोमांसि। तोबा हिन माईअ त ज़ुल्म जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि। हिनखे त ज़िंदा रहण जो हक़ ई नाहे। असांजी बि सभिनी ॻोठाणनि खे इजाज़त आहे। अॼु खां पोइ इहा औरत जेके बि जिते अचे उनखे उते ई कारो करे मारे छॾियोसि। ॿुधव? भाऊ अदा ए पाड़े में ज़कात 4 महीने जी घर ॿाहिरां छाजू बड़धक हो। अदा आया फ़क़ीर ज़कात जे चेयरमैन ॾे त ज़कात ॾे। चेयरमैन चए मां न ॾियां, फ़क़ीर चए असां न छॾियूं। इन ते हुयो बड़धक। भाऊ जे चेयरमैन हुननि खे ज़कात ॾे त पोइ हुन जो पंहिंजो घर कीअं हलंदो? फ़क़ीर त पिनड़ में पोइ बि भड़ो आहिनि न। चेयरमैन जा त हॾ वेठल आहिनि, पोइ हुन जो गुज़ारो कीअं थींदो? भाऊजान ॿी ॻाल्हि ॿुधई। भाऊ पहिरीं त ॻाल्हि ॿुधाए न। अलाए भाऊ ॻाल्हियूं त ॻोठ में रोज़ नयूं था ॿुधूं। वरी ॻोठ वारा कंहिंजे कढ पिया आहिनि। भाऊ हुआ है न हुआ। हा हा हुआ न। कहिड़ी? अलाए कहिड़ी, मूंखे न आहे ख़बर। ठेकेदार सिकंदर जी धीउ शहनाज जेका शहर में पढ़ी मडम थी आई। मडम छो अबा पढ़ी वरी मंडी थी वई आहे छा? न भाऊ जानब मंडी न मंडम। मंडम पर उहा केरु आहे मंडम? यादि नथी? उहा शहनी जेके तुंहिंजी मुरलिन जा बेसुर आवाज़ ॿुधी कननि ते हथड़ी भॼी वेंदी हुई। भाऊ नालो त इज़त सां खणंदो कर, मुरलियूं न अलगोज़ो चओ अलगोज़ो। तोखे इहा बि ख़बर न आहे त मुंहिंजी अलगोज़े में केॾो मिठास आहे। जॾहिं न बरी खीर न ॾींदी आहे न त मां हुनखे अलगोज़ो ॿुधाईंदो आहियां। ऐं हा ऐं पोइ उहा खीर ॾियणु शुरू थी वेंदी आहे। पोइ त ॿियनि ॻोठनि वारा बि पंहिंजूं बकरियूं ॾियण लाइ तोखे किराए ते वठी वेंदा। भई बा खीर त घुर, कहिड़ी मां मोटर गाॾी आहियां जो किराए ते हलां?
ये अल्लाह की मानी का दी नहीं और मेरे की मानी बात सामने कोई सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन सादा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे न आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थो थिए त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाइन अथव वाई नई शइ आहे हा शाइन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी था ॿुधायां अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी तो कोन आई न ता वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाइनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा सही आहे सुभाणे वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी
छा थो करी? भाऊ ॾिसे बि त थो त मां बकरीअ खे अलगोज़ो थो ॿुधायां। हा 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 इहो तुंहिंजो अलगोज़ो। ॿुध त सही, बाड़े मां मीहूं मीहूं काहे वञी वींदे झंग जा हिते वेठो हूंदे अञा। अई हा जाई वाकई बुख ते हूंदियूं। हल अॼु नथो वञा, अॼु हिते ई बसि बकरियुनि खे अलगोज़ो थो ॿुधायां। चरियो आहे छा? मतां ईअं करें, हुननि खे पेट में कुझु न हूंदो त अलगोज़ो काॾे वणंदनि? छो भाऊ? चवंदा जो हिन त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी आहे। पर उहा त रूह जे लाइ न, पेट जे लाइ त खाधो हूंदो आहे न। तूं वारी इहा मुरली न। भाऊ घणा भेरा चयो त मां त हिन जो नालो मुरली न अलगोज़ो आहे, अलगोज़ो। त बि तोखां इहा वात मां मुरली निकिरे ई नथी। अस्सलाम वालेकुम एवरीबॉडी। अरे हे छा थो करे? चई जो त पार्टी ॾेखार त पोइ ॾेखारे न पार्टी। अरे भाउ मां ईअं न चयो, मां चयो त सभिनि खे सलाम हुजे। पोइ ईअं चओ न, इहा गिट मिट त न ॻाल्हाए न। सुञाणेसि थो भाऊ, हीअ थीमा साथ महनाज़। हा हा ख़बर आहे, ख़बर आहे। उहा न गिगरी। छा? मां गिगरी? अॻे त कारी ख़बर हूंदी हुई, हाणे मिड़े रंगड़ो कढियो अथई। हा न न अॻे अॻे हुई न, हाणे त चङड़ी थी पई आहे। अॻे खां ठाउकी थी लॻे। हा ह्यां खां पंहिंजो, मुंहिंजो मतिलबु आहे त अॻे खां हाणे चङी थी पई आहे। हा ॿोड़ी आहे छा? चवां थो त अॻे खां चङड़ी थी पई आहे, पोइ बि ॿुधी कोन। भेण महनाज़, ही भाऊ जानब थी। पहिरियां त ईअं न हूंदो हो, जीअं हाणे थी पियो आहे कल्ह थोड़ियो। तूं बि ईअं न हूंदी जहिड़ी हाणे थी पई आहे कल्ह थिड़ी। ॻाल्हाए ख़्याल सां त पोइ अॻियूं पोयूं बायूं न कढाए। भाऊ शानू जलेसि न। मुंहिंजो मतिलबु आहे त तूं ॾाढो प्यारो थी पियो आहीं। इते अच न, बलोड़ मुड़स छो न आहियां? बिल्कुलु बलोड़ मुड़स आहियां। बसि रुगो हिकु दफ़ो हिन सिंध जे सुरीले साज़ खे छेड़ियोसीं न त असुल दुनिया सलाम कंदी। ऐं हा इहे जेके तो वारा साइकिल जैक्सन अथई न उमीदिनियूं, मुंहिंजा अची शागिर्द न थिया न त मुंहिंजो बि नालो जानब अली न आहे। मूंखे न सिंधी साज़ तमामु घणा वणंदा आहिनि। छो थी कूड़ ॻाल्हाए माई? तोखे सिंध जा साज़ काथे वणंदा आहिनि? तव्हां त ॿुधो बसि गॾनि जूं हींगा, ॿारनि जो रोवण, पिटको सिटको, न ॻाल्हि न मोहाड़ पिया फिरंदे ऐं दाल मंजीणो फेराईंदे। मां त तुंहिंजे अचण जी लोॾ मां ई सम्झी वियो आहियां। अदा मां हलाए थो। सूबेदार साहब, तव्हां हिते क्वार्टर में लिकी वेठा आहियो। उते ज़ेबो आहे नज़रू असांजे ॻोठ ते सरियाम फायरिंग करे असांजे ॻोठ जा माण्हू मारे असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे। वैसे तव्हां थधा थियो, असांजी पुलिस अस्पताल पहुची तव्हांजे माण्हुनि जो पोस्टमार्टम करायो आहे। कोन थधो थी वियो सूबेदार? तव्हां केतिरे माण्हुनि जो पोस्टमार्टम कराईंदव? कन खोले ॿुधी छॾ सूबेदार। जे असांखे तहफ़ुज़ न मिलियो त पोइ असां बि हथर खणण ते मजबूर थी पवंदासीं, ऐं पोइ सॼी रत शान जी ज़िम्मेवारी तुंहिंजी हूंदी। हा हा भुतार, तहफ़ुज़ छो न ॾींदासीं? तव्हां रुगो शफ़क़त जो हथु घुमायो, बाक़ी कमु असां कंदासीं। सूबेदार ॾिसूं था तुंहिंजी इहा दहशत त तूं केतिरे पाणीअ में आहीं। अमीर खान तानो न ॾे, तोखे ख़बर आहे त सूबेदार सलाहुद्दीन खे सुअर बि सलामी ॾींदा आहिनि। हीअ त ख़सीस चोरी आहे। सूबेदार साहब, मुंहिंजे भाउ भाइटनि ऐं मुहाफ़िज़नि जे क़त्ल जी FIR ज़ेबो ऐं नज़रू ते कटे छॾी। जीअं हू मौत खां बचनि त गिरफ़्तार हेठि छॾी। छा था ॾिसो? ताग में का औरत न आहे ॾिठी छा? खोड़ ॾिठियूं आहिनि पर तो जहिड़ी न। सुठो इन में अथव
त हटी वञो मुंहिंजे रस्ते मां। रुगो रस्तो छो, असां त तुंहिंजे लाइ पंहिंजे दिल जा दरवाज़ा ई खोले छॾिया आहिनि। तमीज़ सां ॻाल्हायो, कोठ जे न्याणियुनि सां ॻाल्हाईंदे तव्हांखे शर्म नथो अचे? अजीब बेक़दराई आहे, जे रस्तो नथा ॾियूं तॾहिं बि कावड़िजो था, जे वरी प्यार सां ॾियूं था तॾहिं बि नाराज़ था थियो। उफ अल्लाह, असां त कुझु चई बि नथा सघूं। तो पकड़ो। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 Ah
ज़ेबो न पंहिंजा घोड़ा उगी छॾ ज़ेबो। मां ॼाणा थो ज़ेबो त तोते तमामु वॾा ज़ुल्म थिया आहिनि, पर मां तोसां वाइदो थो करियां त नज़रू हर ॾुखे सुखे वक़्त में तोसां गॾु हूंदो। जिन बि तोखे ईसायो आहे ज़ेबो, उन्हनि खां हिकु हिकु ज़ुल्म ऐं सितम जो हिसाब वठंदासीं। हाणे तूं कमज़ोर ऐं मज़लूम ज़ेबो नाहीं। अॼु खां पोइ नज़रू जहिड़ो बहादुर तोसां गॾु आहे। असां उन्हनि खे एतिरियूं त सज़ाऊं ॾींदासीं जो कब्र में बि असांजी सज़ाउनि खे यादि करे अकी ऐं वाइदो कर त अॼु खां पोइ ज़िंदगीअ में कॾहिं बि तुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा न ईंदा। वाइदो कर शाबाश शाबाश। अरे तो खे तो असां घटनि ते नहीं थो कर नथो मरे आइंदा जे करे आए त जेको असां मुंडी फड़ छॾियूं सां। छा थो करे जानिब? ॾिसे बि अची त बकरियुनि खे अलगोज़ो तो ॿुधायां, पोइ वरी छा थो करी? बकरियुनि खे जो अलगोज़ो ॿुधाईंदे त बकरियुनि खे हियांव ते तौर न थींदो। सफ़ा का चरी आहे। तोखे ख़बर बि आहे त अलगोज़ो सिंध जो सुठो साज़ आहे। हाँ, पोइ बकरियूं बि त सिंधी आहिनि न, पोइ छो न गाह खाईंदियूं? छॾ हाणे हिन ॻाल्हि खे। मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुध, मासा त मूंखे न हिकिड़ी बीमारी लॻी आहे। तोखे वरी कीअं बीमारी लॻी? डंडी लॻी पई आहे, वरी चए थी त मूंखे बीमारी लॻी आहे। बीमारी बि उहा जंहिंजो इलाज सिर्फ़ु तो वटि आहे।
मां को हकीम आया छा? हाँ, तू हबीब, तू तबीब, तू दर्दन जी दवा, जानिब मुझे जीअ में हज़ार जानवा, साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़न खे। इहो 5 दर्जे वारो बेटो अञा यादि अथई? जानिब सम्झण जी कोशिश कर, मां न तोसां मोहबत थी करियां। अली मरीज़, अली मां गरीब बकरार आहियां, मां तुंहिंजे प्यार जे लाइक़ न आहियां। किथे तूं आसमान जी हूर, किथे मां ज़मीन जी धूड़। मिली तुंहिंजो मुंहिंजो मिलाप नामुमकिन आहे, छो मुंहिंजे कढ पई आहे? छो गरीब खे मोहबत करण जो हक़ न आहे छा? हा, ॾे टीकरूं ॾे, पर ॻाल्हि आहे सिधी, हक़ आहे या ना हक़ आहे? मां इश्क हरगिज़ न कंदुसि। हा, ईअं ई वक़्तु कढिबो, बाक़ी कारो थी थोरी मरणो आहे। मां साथ सफ़ा को सादो आहियां। न सादो आहे न ऊचो आहे, पर इश्क हरगिज़ न कबो। अल्लाह आशिकनि जी तूं कहिड़ी खलकी ज़ात, हिकिड़ा वेहन वाटनि ते ॿिया जागनि सारी रात। उहे माशूक बेवफ़ा ज़ात जेके नीहूं लाइ निंड्रियूं कनि। माशूक मूं वारो यार धनारो, उहो हज़रत इश्क खां चढ़ियल आहे। हा, हज़रत इश्क जो वसु तुझे असां चढ़ियनि ते, हू त 6 महीना सुम्हे 6 महीना जागे देव जो पुटु। ओ चरिया, इहो त उन्हनि खां पुछो त ओजागे में केतिरो मज़ो आहे। छो तुंहिंजो एॾो तजुर्बो आहे छा ओजागनि जो? मां साथ तूं जेको बि कुझु आई, मुंहिंजे मन जो महरम आई। महरम काथे, ही त रजब थो हले न बा, तुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि। मां साथ तूं बसि मुंहिंजो थी वञ। अली तुंहिंजो कीअं थियां? मुंहिंजा त हथ पेर ई थधा थी विया आहिनि, रत जो दौरो बि घटिजी वियो आहे। तूं काथे बीठी आहीं? मां साथ दिलि ॿधी कोशिश कर, मां वेठी आहियां, बाक़ी कमु मुंहिंजो आहे। न बा, तूं वेठी काथे आहे? तूं त बीठी आहे, इते ई साफ़ ज़ाहिर आहे त तूं टीकरां थी ॾी। न हिम्मत थी थिए, न जुरत थी थिए, रुगो दिल थी धक धक करे। मां साथ प्यार में दिल धक धक कंदी आहे। न बा, जे 2-3 ॾींहं दिल सांदे धक धक कयो त पोइ असां बि कटायूं टिकेट। टिकेट किथां जी? कराची जी? मां साथ कराचीअ जी न, मथां जी टिकेट। छॾ टिकेट खे मां साथ, हाणे रुगो इहो ॿुधाए त मां तोखे कीअं थी लॻा? लॻी त ॾाढी टाउकी थी। सची? भला क़ुरान खणा? अॼु दिलि थी चए त झूमा नचा ॻायां। हा मां साथी, छो न? प्यार जी शुरूआत त नची कयूं, आख़िर में जे पादर वसिया त पोइ मुड़ुस थी मुंहुं ॾिबो। खबरदार जो कोई पंहिंजी सीट तां थियो आहे, मुफ्त में मारजी वेंदो। असांजो जहिड़ो ग़रीबनि ऐं मिस्किननि सां न, पर उन्हनि ज़ालिम सरमाएदारनि सां आहे जेके ग़रीबनि खे फुरे पंहिंजे घर जूं तिजोरियूं भरनि था। ॿुधाए छॾिजो सेठ जे मिटनि माइटनि खे त जेकॾहिं सेठ जी हयाती प्यारी अथनि त 10 लख ॿेले में पहुचाइनि, न त सेठ जो लाश बंद ते मिलंदुनि। सम्झो? हल।
केॾा न्यापा कयमि तो ॾे पर तूं कोन आई सोचियोसीं त असीं पाण वञी था पंहिंजे महबूब जो दीदार करे अचूं हूअं बि असीं तुंहिंजे हिन हुस्न जा दीवाना आहियूं दीवाना ए मिस्टर मुंहिंजो नालो महनाज़ आहे महनाज़ मां त तो जड़न खे गाह बि न विझंदी आहियां चाचा बीठा छो आहियूं वठेसि मां खां त हलूं न अमीर खान न असां हिन जे हिननि अदाउनि ते त आशिक आहियूं आशिक हूअं बि शिकार जेॾो मुश्किल हूंदो आहे न ओॾो ई मज़ो साहब भी बेड़ी बीठी आहे असां जो पीछो करे हमरा छॾाए सघूं था अरे न आई छा हलियो साढे 5000 हमरा छॾाए मियां पंहिंजे बच्चन जो सही था चओ सर ऑफिसर लाशनि ते सलूट करे पोइ पुछण बि न ईंदा आहिनि हवाई फायर कयो त हलूं